بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। اقتربت الساعة وانشق القمر क़यामत वेझी थी ऐं रसूल अरबी जे इशारे सां चंड ॿटुका थियो। وإن يروا آية يعرضوا ويقولوا سحر مستمر ऐं जेकॾहिं इहे को मौजज़ो ॾिसनि था त मुंहुं मोड़नि था ऐं चवनि था त हीअ मज़बूत जादू आहे। وكذبوا واتبعوا أهواءهم وكل أمر مستقر ऐं उन्हनि तकज़ीब कई ऐं उन्हनि पंहिंजे सदुनि जी ताबेदारी कई ऐं हर हिकु कमु पंहिंजी इंतिहा ते पहुचंदड़ आहे। ولقد جاءهم من الأنباء ما فيه مزدجر ऐं बेशक तहक़ीक़ इन्हनि वटि उहे ख़बरूं पहुतियूं जिन में तंबीह कयल हुई। حكمة بالغة فما تغني النذر इन ई में न्याय दानाई वारी ॻाल्हि हुई। पोइ पैगंबर कहिड़ो कमु ॾियनि। فتول عنهم يوم يدعو الداعي إلى شيء نكر पोइ रसूल अरबी तव्हां उन्हनि खां पासो करियो उन ॾींहुं सॾे थो छॾींदड़ उन शइ ॾांहुं जेका खेनि नापसंद आहे। خش عن أبصارهم يخرجون من الأجداث كأنهم جراد منتشر इहे अखियूं हेठि करे पंहिंजी क़बरुनि मां निकिरंदा गोया इहे मकड़ आहिनि जेके मुंतशिर आहिनि। مهطعين إلى الداعي يقول الكافرون هذا يوم عسير छॾींदड़ ॾांहुं इहे डोड़ी वेंदड़ आहिनि। काफ़र चवंदा हीउ ॾींहुं सख़्तु ॾुखियो आहे। كذبت قبلهم قوم نوح فكذبوا عبدنا وقالوا مجنون وازدجر उन्हनि खां अॻु नूह जी क़ौम न मञियो पोइ उन्हनि असांजे बाने नूह खे कूड़ो सम्झियो ऐं चयो हीउ मजनून आहे ऐं उनखे झिड़कियो। فدعا ربه أني مغلوب فانتصر पोइ उन पंहिंजे ख़ालिक खे पुकारियो त बेशक आऊं मग़लूब आहियां पोइ तूं उन्हनि खां इंतकाम वठ। ففتحنا أبواب السماء بماء منهمر पोइ असां आसमान जा दरवाज़ा खोलिया उन मींहं लाइ जेको घणो वसदड़ आहे। وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء على أمر قد قدر ऐं ज़मीन मां पाणी जा चश्मा जारी कया पोइ ॿई पाणी मिली पिया उन अमुर लाइ जेको अंदाज़ो कयो वियो हो। وحملناه على ذات ألواح ودسر ऐं असां उनखे ॿेड़ीअ ते सवार करायो जेका तख़्तनि किरन वारी आहे। تجري بأعيننا جزاء لمن كان كفر उहा ॿेड़ी असांजी निगरानी में हली रही हुई इहा जज़ा हुई संदन नाफ़रमानी जी। ولقد تركناها آية فهل من مدكر ऐं बेशक तहक़ीक़ असां इन ई वाक़े खे निशानी करे छॾियो छा पोइ आहे को नसीहत वठंदड़। فكيف كان عذابي ونذر पोइ ॾिसो त कहिड़ी तरह मुंहिंजो अज़ाब ऐं डेॼारण आहे। ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر ऐं बेशक तहक़ीक़ असां क़ुर करीम खे नसीहत हासिल करण लाइ आसान बनायो छा पोइ आहे को नसीहत वठंदड़। كذبت عاد فكيف كان عذابي ونذر क़ौम आद जी हूद पैगंबर जी तकज़ीब कई पोइ ॾिसो त कहिड़ी तरह मुंहिंजो अज़ाब ऐं डेॼारण आहे। إنا أرسلنا عليهم ريحا صرصرا في يوم نحس مستمر बेशक असां उन्हनि ते हिकु सख़्तु तूफ़ान उन ॾींहं ते मोकिलियो जंहिंजी मनूसी इन्हनि ते हमेशह रही। تنزع الناس كأنهم أعجاز نخل منقعر माण्हुनि खे ईअं पटे उछलायो थिए गोया कि इहे पारां उखड़ियल खजनि जा थुड़ आहिनि। فكيف كان عذابي ونذر पोइ ॾिसो
त कहिड़ी तरह मुंहिंजो अज़ाब ऐं ॾेजारण आहे ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر ऐं बेशक तहक़ीक़ असां क़ुरान करीम खे नसीहत हासिल करण लाइ आसान बनायो छा पोइ आहे को नसीहत वठंदड़ كذبت ثمود بالنذر क़ौम समूद जी पैगंबरनि जी तकज़ीब कई فقالوا أبشرا منا واحدا نتبعه إنا إذا لفي ضلال وسعر पोइ चयऊं छा असां मां असीं हिकु इंसान जी ताबेदारी करियूं बेशक असीं उन वक़्तु गुमराही ऐं अज़ाब में पवंदासीं أألقي الذكر عليه من بيننا بل هو كذاب أشر छा असां सभिनी मां वही रब्बानी उन ते नाज़िल थी आहे बल्कि उहो यानी हज़रत सालेह वॾो कूड़ो ऐं सरकश आहे سيعلمون غدا من الكذاب الأشر जल्दी सुभाणे मालूम कंदा त केरु वॾो कूड़ो सरकश आहे إنا مرسل الناقة فتنة لهم فارتقبهم واصطبر बेशक असीं ॾाची उन्हनि जी आज़माइश लाइ मोकिलींदड़ आहियूं पोइ तूं ए साले इंतज़ार कर ऐं सब्र कर ونبئهم أن الماء قسمة بينهم كل شرب محتضر ऐं तूं उन्हनि खे ॿुधाए त बेशक पाणी उन्हनि जे विच में तक़सीम कयल आहे हर को पंहिंजे वारे ते हाज़िर हुजे فنادوا صاحبهم فتعاطى فعقر पोइ उन्हनि पंहिंजे संगती खे सॾियो पोइ उन हमलो करे ॾाचीअ खे हलाक कयो فكيف كان عذابي ونذر पोइ ॾिसो त मुंहिंजो अज़ाब ऐं ॾेजारण कहिड़ी तरह आहे إنا أرسلنا عليهم صيحة واحدة فكانوا كهشيم المحتضر बेशक असां उन्हनि ते हिकु ज़बरदस्त दांह मोकिली पोइ उहे चूरो थियल ढींगरनि वांगुरु थी पिया ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر ऐं बेशक तहक़ीक़ असां क़ुरान करीम खे नसीहत हासिल करण लाइ आसान बनायो छा पोइ आहे को नसीहत वठंदड़ كذبت قوم لوط بالنذر क़ौम लूत जी पैगंबरनि जी तकज़ीब कई إنا أرسلنا عليهم حاصبا إلا آل لوط نجيناهم بسحر बेशक असां उन्हनि ते पथरियुनि जो मींहुं वसायो सवाइ लूत ते ईमान आणंदड़नि जे असां उन्हनि खे राति जे पोएं पहर में निजात ॾिनी نعمة من عندنا كذلك نجزي من شكر इहा असांजी तरफ़ां नेमत हुई असीं अहिड़ी तरह जज़ा ॾियूं था शुक्रगुज़ार खे ولقد أنذرهم بطشتنا فتماروا بالنذر ऐं बेशक तहक़ीक़ उन्हनि खे असांजी गिरफ़्त खां ॾेजारियो पोइ उन्हनि पैगंबरनि में शक कयो ولقد راودوه عن ضيفه فطمسنا أعينهم فذوقوا عذابي ونذر ऐं बेशक तहक़ीक़ इन्हनि उन जे महिमाननि में बदनियती कई पोइ असां उन्हनि जूं अखियूं मेटे छॾियूं पोइ तव्हां मुंहिंजे अज़ाब ऐं ॾेजारण जो मज़ो चखो ولقد صبحهم بكرة عذاب مستقر ऐं बेशक सुबुह जो सवेरे इन्हनि ते दाइमी अज़ाब आयो فذوقوا عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر पोइ तव्हां मुंहिंजे अज़ाब ऐं ॾेजारण जो मज़ो चखो ऐं बेशक तहक़ीक़ असां क़ुरान करीम खे नसीहत हासिल करण लाइ आसान बनायो छा पोइ आहे को नसीहत वठंदड़ ولقد جاء آل فرعون النذر ऐं बेशक फिरऔन जे साथियुनि वटि पैगंबर आया كذبوا بآياتنا كلها فأخذناهم أخذ عزيز مقتدر उन्हनि असांजी सभिनी निशाननि जी तकज़ीब कई पोइ असां उन्हनि ते सख़्त पकड़ कई जेका असांजे शायान शान हुई أكفاركم خير من أولئكم أم لكم براءة في الزبر छा
छा तव्हां जा काफ़र उन्हनि पहिरियनि खां बहितर आहिनि या तव्हां लाइ किताबनि में निजात जी का चिठी लिखियलु आहे أم يقولون نحن جميع منتصر या उहे चवनि था असीं सभई गॾिजी एवज़ वठंदासीं سيهزم الجمع ويولون الدبر अनकरीब इन्हनि यानी काफ़रनि जी टोली शिकस्त खाईंदी ऐं उहे पुठ वराए भॼंदा بل الساعة موعدهم والساعة أدهى وأمر बलक इन्हनि जे अज़ाब लाइ क़यामत मुक़रर आहे ऐं क़यामत वॾी मुसीबत वारी ऐं दुनिया जे अज़ाब खां वधीक सख़्तु आहे إن المجرمين في ضلال وسعر बेशक मुजरिम गुमराही ऐं घणे अज़ाब में आहिनि يوم يسحبون في النار على وجوههم ذوقوا مس سقر उन ॾींहुं इहे मुंहुं भर घेलिया वेंदा अलाह ताला फरमाईंदो तव्हां दोज़ख जो अज़ाब चखो إنا كل شيء خلقناه بقدر बेशक असां हर शइ खे पंहिंजे अंदाज़े सां ख़लक़ियो आहे وما أمرنا إلا واحدة كلمح بالبصر ऐं असांजो हुकुम हिकु भेरो ईअं थींदो जीअं अखि जो छिंभणु ولقد أهلكنا أشياعكم فهل من مدكر ऐं बेशक असां तव्हां जहिड़ियूं काफ़र क़ौमूं हलाक कयूं को आहे को तव्हां मां नसीहत हासिल कंदड़ وكل شيء فعلوه في الزبر ऐं उहे जेके अमल कनि था उहो सभु कुझु लोहे महफ़ूज़ में लिखियलु आहे وكل صغير وكبير مستطر ऐं हर नंढी ऐं वॾी शइ लिखियलु आहे إن المتقين في جنات ونهر बेशक परहेज़गार बाग़नि ऐं नहरुनि में आहिनि في مقعد صدق عند مليك مقتدر उहे वहदहू ला शरीक लहू जे हुज़ूर में वेहंदड़ आहिनि